ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। काज़ी अहमद भरसा अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॾाजनि सां भरियल सुस्की मां किरी मासूम ॿार फोत थियो आहे। ॻोठ सुलेमान राहू में सुस्की मां किरी 7 सालनि जो साहिल राहू थॾे ते फोत थी वियो। वारसनि पारां बालिके खणां अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे डॉक्टर्स पारां संदसि फोतगी जी तस्दीक कई वई। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। बालिग जो मड़गर पहुचण ते शादी जो ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं। अवा खे आग कई पिया। काज़ी अहमद भरसा अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॾाजनि सां भरियल सुस्की मां किरी मासूम ॿारड़ो फोत थियो आहे। ॻोठ सुलेमान राहू में सुस्की मां किरी 7 सालनि जो साहिल राहू थॾे ते फोत थी वियो। वारसनि पारां बालिके खणां अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे डॉक्टर्स पारां संदसि फोतगी जी तस्दीक कई वई। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। बालिग जो मड़गर पहुचण ते शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वयूं।